आहिदीना वशाकिरीना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहु तआला फी शान हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लोहारी शरीफ वारे जवान फरमायो चवे वनी तन वट वे वनी तन वट कलम जनिया हथ में वारे अंग अगियों बियो पोए लिखन परपनो उहो पढ़ाईन जंहिंमें पसण फिरिय जो। सुभान अल्लाह। गौसे आज़म दरमियाने औलियाए गौसे आज़म दरमियाने औलियाए चूं मोहम्मद दरमियाने अंबिया। बुलबुलाने गुंज ए गुलजार अहमदी सल्लो अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सिक ऐं मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब बैठा थे कितना हो वरी भी तव्हांखे कुझु न थियो। ॿारनि चयो सुभाणे अल्लाह, वॾा सभु चुप कयो। यारे मीला शरीफ जो प्रोग्राम में आई, सारे साहब जो प्रोग्राम में आई, यारिम शरीफ जो प्रोग्राम में आई। वरी तवज्जो हेॾा मोहब्बत वारो प्रोग्राम में आई। नौजवाननि जन मिलाद सजायो आहे यारिम शरीफ। मां नहाणे अधे वारनि सां मिलसो, दरगाह शरीफ से मिलंदा, उन्हनि जी मोहब्बत आहे हिकिड़ी। अचण सां ई मूंखे चयूं साईं ख़ुर्शीद जमल शाह साईं खे चवंदो आहे साईं खे चइजां त वॾो जोशीले आवाज़ सां ख़िताब करे अबा हीअं जो वेहंदो न मूंखे हींअर ई निंड थी अचे। सुभान अल्लाह। जेके टेक लॻाए वेठा हो सॼो टेकिन खे यार बसि हिकिड़ो जेको करमी फ़क़ीर आहे वीचारो कुराड़ो आहे भले ॾिठो हुजे, ॿिया जेके आहियो न छॾियो यार भित खे। यारी शरीफ जे मिलाद में आया हो, अबा छॾींदो न छॾींदो हे कननि ते चढ़ियल उन्हनि खे अधे वारनि खे ॻाल्हि ॿुधण ई नथी अचे। वेचड़ा वेचड़ा थी वियो यार, मोहब्बत सां न जुदा जुदा थी वेंदो। इहो ॿियो माण्हू मुराद वठंदा आहिनि। मां इहे लफ़्ज़ न चवंदो आहियां,
पर ये लफ्ज़ ज़रूर चवंदो आहियां त यदुल्लाह अलल जमाअ, अल्लाह साईं जी रहमत जेका हूंदी आहे न, जेका जमायत समूरी हूंदी आहे उन जे मथां जमायत खां परे न थियो। सुभान अल्लाह, अब जेतिरो हिन जो आवाज़ आहे एतिरो त हिन खे ॾे। आवाज़ घणो होने में अब इश्क की मोहब्बत सां हाणे का बि ज़बान ख़ामोश न रही। मदीने वारे साईं जे मथां सलाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। मोहतरम अजीज दोस्तों, काबिले एहतराम भाईरो बुजुर्गो, महफिल में मौजूद उलमाए ज़ी वक़ार, मुफ़ाद किराम, नात ख़्वानान मुस्तफ़ा, बिलख़ुसूस इन नौजवानन जी क़ियादत करण वारा साईं सैयद खुर्शीद अहमद शाह बादशाह, मुझे प्यारे हबीब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो आशिको, तमामी हज़रात जे इल्म में आहे ही महीनो पीरन जे पीर दादले दस्तगीर मुहीबुद्दीन मीर सैयदना व मुर्शिदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह व रदियल्लाहु अन्हु जो आए इंशाअल्लाह ताला उन्हनि जो शान मकाम मर्तबो सीरत ज़रूर बयान कबी। उन सां गॾोगॾु मीलाद शरीफ़ जो बि प्रोग्राम आहे। अधे वारनि मोहब्बत मां मीलाद शरीफ़ जे प्रोग्राम खां वठी मूंखे चयो पए, पर मदीने वारे साईं जा आशिक जिथे किथे आहिनि, सदन जी मोहब्बत ही एतिरो इंतज़ार कयूं। ऐं ॿियो वरी ईसाले सवाब जो प्रोग्राम मां जेको हिन मस्जिद जो साबिक़ा ख़तीब इमाम हज़रत अल्लामा हाफ़िज़ मोहम्मद उर्स लुंड रहमतुल्लाह अलैह, उस्ताद गुल मोहम्मद लुंड रहमतुल्लाह अलैह, मरहूम फ़कीर मोहम्मद मूसा लुंड रहमतुल्लाह अलैह, मरहूम साईं अली अकबर शेख रहमतुल्लाह अलैह, उन सभिनी जे ईसाले सवाब जे लाइ बि प्रोग्राम मुनक़िद पज़ीर आहे। इंशाअल्लाह जेको कुझु बयान थींदो आख़िर में न कुल शरीफ़ पढ़ी इन्हनि सुहिणनि जे रूह खे बख़्शींदासीं। हे बि राज़ी थींदा, मदीने वारो साईं बि राज़ी थींदो इंशाअल्लाह। मीलाद यारी ॿिन्ही खे गॾु खणी हलूं, पर आयत मुबारका जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी पाक कलाम जे अंदर पंहिंजे हातमी आवाज़ सां मदीने वारे साईं जे मसां नाज़िल कयल किताब में अल्लाह साईं ऐलान जो फरमाए था, अला इन औलिया अल्लाह। अब अगर मुकम्मल तवज्जो के हेॾा रखंदो ॻाल्हि समझ में ईंदी। अल्लाह से ऐलान फरमायो, अला खबरदार, इन औलिया अल्लाह, मुझे प्यारे अल्लाह फरमायो जेके मो अल्लाह जा दोस्त खुदा जा वली आया, मां अल्लाह जा प्यारा माना, मां अल्लाह इन्हनि खे दोस्त थो सॼां। अब आपको जेके खुदा दोस्त सॾे,
तवज्जो है ना जेके खुदा दोस्त सदे उन जो को मकाम होंदो या न होंदो पर ये लफ्ज आखिर में याद रखजो उनन जो को मकाम आ जेके अल्लाह पंजो सदे पंजो दोस्त सदे पर मौला तो पंजो दोस्त तो सजो आ पर मौला छा तो उनन जे बारे में ऐलान फरमाई वाहे ऐलान आमा जे को बे अल्लाह जो वली वा बरगुज़ीदा बानो आ ये सबनी जे लाए खुदा जे तरफ का ऐलान मुझे प्यारे अल्लाह फरमायो सा अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन उनन जे मथा दुनिया जो को खौफ न होंदो को भी खौफ न होंदो न दुनिया जे हाकिम खां डरजंदा न दुनिया जे के वजीर खां डरजंदा न दुनिया जे के हुक्मरान खां डरजंदा न दुनिया वारन खां डरजंदा छो जो मां अल्लाह इनन जे दिल न मां खौफ कढी छलियो आ अब आए खुदा जो करा मारे थी बियो आयो उस पर अदे राशि जो ना ये आयत पढ़ी मा जो इने ते था बयान क्यों पर तवज्जो है ना जी अदे चो ना उनन जे दिलन में को खौफ न हुंदो आ अल्लाह सही उनन जे दिलन मा हाकिमन जो वडेरन जो बादशाह जो हुक्मरानन जो खौफ कडी छडींदो आ अब आपो जेका गाल मानू दिसंदो आ न बेआईनी ही को मुशाहिदो या वडी गाल हुंदी तवा असां जे ज़माने में तवज्जो है ना बचे के इंतजामिया वारा पायो यार वेही रो बस तवज्जो है ना कि मकसद जी गाल तवा भी समझंदो इंशाअल्लाह आखिर में वरी जो तवा जो प्रोग्राम जे कजो सजा सब ही रो खुदा उनन जे दिलन मा खौफ कडी छडींदो आ बाबा जो बेआईनी अखिन सा मुशाहिदो थियलो जे न उन जी गवाही जण सोली हुंदी है बाबा असां जी अखिन ॾिठो वाकई में यार खुदा जो कामिल वली हो आलिम रब्बानी हो वक्त जो मुजद्दिद हो सुनो अल्लामा खादिम हुसैन रिज़वी साहब जिया थोड़े अरसे के अंदर तवज्जो है ना थोड़े अरसे के अंदर मदीने वाले साईं जो इश्क जेको आ न आशिकन जे दिलन में एड़ो तो उजागर करे छडियो जो यार रब जी पाक जात जो कसम हणो लब्बैक या रसूलुल्लाह जो नारो था याद अल्लामा खादिम हुसैन रिज़वी थो अचे अब तवज्जो है छो छा दे रहा है जो बा हर शे कुरान बयान कया अल्लाह सही तो फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम अल्लाह तो फरमाए तमाम जो जिक्र क्यों मा तमाम जो जिक्र कंदुस अबा खुदा जो जिक्र कंदे तो जो जिक्र बुलंद थी वेंदो भला हेडा निस ए यारी शरीफ तमा इश्तिहार में भी लिखराई आ अबा यारी शरीफ चवण जी वजह सा असा के याद ईंदो आ सुनो पीरन जो पीर दादलो दस्तगीर सुभान अल्लाह अब ने यारी की इब्तिदा करन सी तवज्जो है ना क्यों यारी था क्यों अन्या यारी जो नालो वठ याद पीरन जो पीर थो अचे अब इयो फस्कुरूनी अस्कुरुकुम बाकी यारी जी इब्तिदा तो पीरन जे पीर का बगे जी कदो सुनो पाणो शुरुआत पीरन जे पीर पाण कया यारी वो पीरन जो पीर दादलो दस्तगीर यारी कंदो मदीने वाले साईं जे बचड़े सोने इमाम हुसैन बाबा हुन नबियन जे बच्चन जे जिक्र के वरतो खुदा उन जे जिक्र के बुलंद करे छडियो जो हाने यारी जो नालो वठ पर आशिक तरड़ो कदा है त यारी वारी जन्नतों जी कया रिज़्क में बरकत दिन के फया अलामा पेरा इने जे करे को तवज्जो है ना छो बा गालियो याद जन खुली विनो इंशाअल्लाह सबनी के समेटी ना इंदा से जनाब लब्बैक जो नारो तो लगे याद तो अचे अल्लामा खादिम हुसैन रिज़वी छो जो बा उन एड़ो तो महबूब जे
इश्क जा जाम वरी नौजवान अब तवज्जो है नौजवान जेके नौजवान राय रास्ते में ना चल गलत कमन में हेडे होडे भाई दजाली दौरान बा 15 सदी आ अलाए काडे काडे हल्या विया पर उन सोने खादिम हुसैन रज़ी उन्हनि जे दिलनि में अहिड़ी त मोहब्बत खे विझी छॾियो अब छा है इहो जो खुदा तो फरमाए मां हिन जे दिलनि में खौफ विधो ई कोन्हे त टंडनि के खां पर बाहे हिन दौर जो मुजद्दिद पोइ ते बि तारीख़ खे पढ़ो तवज्जो है पोइ ते बि तारीख़ हर दौर में अहिड़ो मुजद्दिद आयो आ अबा भला परे नथा हलूं पोइ मौज़ूअ ते अचूं थोरो काबू बि हेॾा आहे हीअं करे ॾिसंदो न हीअं अब तवज्जो हेॾा कयो हीअं करे ॾिसंदो न हेॾा सुठो पियो अथव मुंहिंजो साईं ताजुल उलमा इमामुल असफिया उम्दतुल औलिया सिंध जो शहंशाह शहीदन जो अगवान सोनो हजरत मखदूम बिलाल शहीद रहमतुल्लाह अलैह हर दौर में अहिड़ा माण्हू इन दौर में असांजे अखि ॾिठो अल्लामा खादिम हुसैन रिज़वी पर बा सोने मखदूम साहब जो न यो अलम खयो बाकी अब तकलीफ तमा तवारीख के पढ़ी वसो तकलीफ जे का इंसान इंसान के तकलीफ हुआ दीन जे रस्ते ते जे को इन रस्ते ते लगो उन्हनि खे तकलीफ़ुनि जे पहाड़नि मां गुज़रणो पवंदो अबा हर दौर जे अंदर अल्लाह अहिड़ा मुजाहिद पैदा फरमाईंदो आ तो अबा सोने मखदूम साहब जे दौर में वो ज़ालिम मीरां जुंदीपुरी जी पैदा छो देखो जब मां इमाम महदी हां सोने इमाम सोने मुझे साईं ताजुल उलमा हजरत बिछड़े शहीद मखदूम बिलाल फरमायो अरे ज़ालिम तू इमाम महदी किए थी दे सोनो इमाम महदी ई तो मदीने वाले साईं जो बचड़ो हो ज़ालिम जेके उन वक्त ज़ालिम मरगून हा सोने मखदूम साहब जे मथा जेके जुल्म कयो जबर कयो तारीख गवाह है रब जी पाक ज़ात जो कसम पढ़न सा लिंग लगी था वणन वार खड़ा थी था वणन उन्हनि एतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कीअं कयो आबादी त पंहिंजी ॻाल्हि आहे इनखे जेलनि जे अंदर बंदि कयो वियो हर दौर जे अंदर अहिड़नि आशिक़नि जे मथां तकलीफ़ूं आयूं आहिनि पर यार इन्हनि जेको सब्र जो दामन पिया ॾेखारियो आहे पर अबा मां हमेशह चवंदो हां मां हर आशिक़ खे मञींदो हां हर मुजाहिद खे मञींदो हां पर जॾहिं मूंखे मुंहिंजो साईं आॾो ईंदो आहे मां चवंदो आहियां अहिड़ो को ॾेखारियो लोहे घाणे जे अंदर आशिक़ जे दिलनि में ख़ौफ़ ना हूंदो अब सब सोशल मीडिया पे कहलायो था अल्लामा खादिम हुसैन जो फैजाबाद में धरणो आयो अल्लाह केर आए सब पिस्टल रखी चवन अल्लामा खादिम हुसैन में वो चन पे आते मारे छे तो मारे छे पर मां खादिम हुसैन रज़ी महबूब जी इज्जत है करो जरूर रबा अब तवज्जो हेदा होने जे के लफ्ज चया ना यार रब जी पाक ज़ात जो कसम उन यार को बुधूं था न साजा वार खड़ा थी था वणन उन जवान जो छा मकाम उन्हनि जो छा मकाम होंदो सोने मखदूम साहब के गाने में पीड़ियो पेरन का जो न शुरुआत किया जेल मुबारक ते गानो आयो सोनो मखदूम साहब इए खिले पियो होडा अब ॾिसो हान मां चवण ॻाल्हि उन जी कभी आवा फिरी ईंदी वाकई में जिन जो अखियुनि सां मुशाहिदो कंदासीं बदी अल्लामा खादिम हुसैन रिज़वी ज़ाहिरी जसद मुबारक असांजे आॾो पर यार वरी बि मुर्क के पे वेठो आशिक मुर्क दा वेंदा आहिनि छो जो खुदा फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मुझे प्यारे अल्लाह फरमायो जेके मां अल्लाह जा दोस्त हैं
मां खुदा जा वली आहियां, मां अल्लाह जा बरगुज़ीदा माना है। इन्हनि जे मथां मां दुनिया में को खौफ ॾिनो ई न आहे। इन दुनिया जे के हाकिम खण ॾींदा न ॿिए खे खण ॾींदा, लेकिन रब तो फरमाए जेके मां अल्लाह जा दोस्त आहियां हे जहान बि हुननि जो आहे, हो जहान बि हुननि जो आहे। अब मां थोड़ी कुरान तो चए ला खौफुन अलैहिम, दुनिया जो उन्हनि ते खौफ न हूंदो, वला हुम यहज़नून, ऐं क़यामत जे ॾींहुं गमगीन बि न थींदा। अब तवज्जो हे शान वली जो, ऐं वली हिकिड़ो न आहे थींदो, कई वली है। अब अगर वली जो इहो शान आहे, वलियन जे सरदार जो छा शान आहे, वलियन जे शहंशाह जो छा मकाम होंदो, वो वलियन जो सरदार। अब जंहिंखे बि विलायत मिलणी आहे, तवज्जो हेॾां कयो, जंहिंखे बि विलायत मिलणी आहे, जेसी ताईं पीरन जे पीर जो ठप्पो न लॻंदो तेसी ताईं विलायत न मिलंदसि। छो न चऊं त मुंहिंजे पीर जहिड़ो पीर न आ मुंहिंजे। अब मत तव्हांजो साईं एॾी वरी दावा करे कीअं बहाओ जंहिंखे बि विलायत मिली आहे, सोने पीरन जे पीर दादले दस्तगीर जी बाबा भला हीअं चवां इजाज़त सां मिली। अब जादे भी नजर जोड़ा न, गौस हुजे, वली हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, कलंदर हुजे, सबनी के दरवाजे ते अचणो पवंदो। वो जेको आयो न, वो मोहम्मद उस्मान मरवंदी बणियो, वो सुल्तान बाहू बणियो। अब अच्छा वलियन जो सुल्तान बणियो, पर वलियन जो सुल्तान बणियो किथां? अब मां छो ॿुधायां, उन खां पुछा कर न त सोना मिली किथां? वो सुल्तान बाहू यार चिप शहर बगदाद। अब सुभान अल्लाह चवण नहीं, शहर बगदाद दिल टुकड़े मंग सा छाजे लाइ, जो बगदाद शहर पीरन जे पीर जो। सुभान अल्लाह, तमाम जे दरवाजे जो मंगतो आ, उन जे दरवाजे ता पिनण वारो आ। तो शहर बगदाद दिल टुकड़े मंग सा बाहू कर सा मीरा मीरा हो। विलायत जो ठप्पो इतां लगणो आ, छो जो असां चवंदा आहियूं गौसे आज़म। अब सुभान अल्लाह घट छो रखो, गौसे आज़म दरमियान औलिया है, जो मोहम्मद ये तो जी मदीने वाले साईं जो शान। अब तवज्जो हेडा, जी मदीने वाले साईं जो शान नबियन में आ, जो मदीने वारो साईं इमामुल अंबिया। अब अच्छा है इमामुल अंबिया, जेतरो शान अल्लाह साईं जन नबियन खे ॾिनो। अब तवज्जो हेडा, घर पंहिंजे हबीब जो, घर पंहिंजे मुर्शिद जो, घर पंहिंजे हादी जो, घर पंहिंजे अगवान जो, घर पंहिंजे रहबर जो, घर पंहिंजे कायद जो,
तारीफ क्यों हक्का तवाजे मसा हक्का मुर्शिद जी तारीफ मुरीद न कंदो केर कंदो अरे उस्ताद जी तारीफ शागिर्द न कंदो केर कंदो पीए जी तारीफ पुट न कंदो केर कंदो पर बाइन तारीफ में इहो मुराद ना है जो मां पंहिंजे मुर्शिद जी तारीफ करे ॿियनि खे घटाए छॾियां न मुर्शिद जी तारीफ हक्का पर ॿियनि बुज़ुर्गनि जी ताज़ीम बे हक्का महबूबा ने असांखे दर्श ॾिनो आहे मदीने वाले संगे फरमायो साहबन के बाबा हदीस पाक मौजूद है और फरमाया हर नबी की इज्जत तो तौकीर कंदा क्यों हर नबी इज्जत वारो आ हर नबी मकाम वारो आ हर नबी रुतबे वारो आ जो अबा नबूवत जे एतबार सा हर नबी बराबर सुभान अल्लाह हर नबी बराबर खुदा ताला ऐलान तो फरमाए तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद असा को बाद के बाज़ते फजीलत नहीं आ तो कलीमुल्लाह बने नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी अल्हम्दुलिल्लाह असांजी महफिल में हज़रत जुबला पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत साईं अली मोहम्मद जान नक्शबंदी दामतुम बरकातुल आलिया स्टेज ते तशरीफ फरमा थी पकान साईं के भली कार कयो अदा वे सभई मेहरबानी करे वे बिस्मिल्लाह दोस्तों वही रहो पीर तरीक़त रहबर शरीयत मुहिब्बुल फुकरा हज़रत क़िबला साईं अली मोहम्मद जान नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुल आलिया स्टेज जी जीनत बनिया तमाम सबन जो दीदार करे रहा हो हने तवज्जो है लंक्यो ये सोनो बे आयो इंशाअल्लाह ताला अल्लाह से अन्या वधिक मेहरबानी फरमाई पर मां अर्ज पे क्यों अब हने तवज्जो के लंक्यो मां पेरे अर्ज के बाद तवज्जो न कंदो छो जो बी का गाल ना है मत ताके कावड़ लगे संग घड़ी घड़ी असा की तवज्जो तो कराए अब असा खादे में सोने मखदूम साहब जेके लफ्ज गालायूं कम से कम के समझे बुद्धे छो जो बा सोने मखदूम साहब जी जमायत है ये जे प्रोग्राम करायो नडन से मखदूम साहब जा सारा जमायत ही आए तो पूछो ना बा ये मखदूम साहब जो फेस दादू वाला करे जी ॾिसंदा क्यों 5 का 6000 मानू नमाज ता पढ़ना बा पर तवज्जो इए हुंदो तन तो साल का तकरीर पुछी तब याद हो तवज्जो हेडा हुंदो न बेड़ा पार थी वेंदा मां अर्श पे क्यों अल्लाह ताला हर नबी के मकाम अचा फरमायो सोने आदम अलैहिस्सलाम जो मकाम उन जो इनकार ना है सोने शीश अलैहिस्सलाम जो मकाम उन जो इनकार ना है सोने नूह अलैहिस्सलाम जो मकाम उन जो इनकार ना है सोने इब्राहिम खलीलुल्लाह जो मकाम उन जो इनकार ना है सोने इस्माइल ज़बीउल्लाह जो मकाम उन जो इनकार ना है सोने मूसा जो पंजो मकाम अबा 1,24,000 कमो पेश अंबिया किरामन जो पंजो मकाम पंजो रुतबो हर नबी इज्जत तो तौकीर वारो सोने आदम अलैहिस्सलाम का सोने ईसा रूहुल्लाह ताई हर नबी इज्जत तो वकार वारो पर सुन्नियो पंजे वक्त पे नाश कदा कयो तो रब जी पाक जात जो कसम खुदा नबी एड़ो अदा कयो तो 1,24,000 कमो पेश अंबिया के जेके खुदा रुतबा मकाम देना जेके खुदा ताला उनके इज्जत और वकार देनो वे सब जो सब मुझे नबी साईं सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हर नबी
के नबी के एक मर्जो किंके ब किंके टे किंके चार किंके सत अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखा नव मर्जन का मते भीकड़ी रिवायत में अल्लामा काजी इयाज मालिक ने लिखा 11 मर्जन का मते किंके मर्जन न मिला और बा ये सब मौजूदा एकड़े पासे महबूब एकड़े पासे सुभान अल्लाह कलीमा को छो खलील को छो हड़ई हबीब नसीबा अरे नसीब छा तो मोहम्मद जा एड़ा के जा नसीब नसीदा बयान करने जो मकसद अल्लाह ताला दे नबियन के रुतबा ई मकाम मिला हर नबी के अल्लाह ताला पांजे पांजे दौर में कमाल अता फरमायो वडो रुतबो सा फरमायो पर यार जनाब नबियन जी तवारीख के पढ़ंदो महबूब जे जमाने के पढ़ंदो यार 1,24,000 अंबिया हिकड़े पासे मुझो महबूब हिकड़े पासे हाणे ही चई वयासी त गौसे आज़म तो जिए महबूब जो मकाम नबियन में जेके नबियन के अल्लाह धार धार रुतबा अता फरमाया वे सब मुझे महबूब के अता फरमाया तो यही पहुंचे मोटी पो हर नबी हर वली इज्जत और तौकीर वारो हर पीर इज्जत और तौकीर वारो वो यार खुदा जेके वलीयन के रुतबा ई मकाम अता फरमाया हर वली के खुदा पंजो पंजो मकाम अता फरमायो पर यार सोने पीरन जे पीर में सब जवाब नारे पीर अब हाया अन्या भला खोले करे बुधाया अल्लाह साईं हर वली के रुतबो अता कयो पर वजह का विलायत तवज्जो भेरा विलायत जेका है वो कई तरीकन से मिलंदी है ज़ुहद तकवा जे करे मिलंदी है ज्यादा इबादत करने से मिलंदी है के अल्लाह वारे जी नजर से मिलंदी है पर अगर सच्चे दिल से के तौबा करे तवज्जो है ना सच्चे दिल से हज़रत फुज़ैल बिन अय्यास हज़रत फुज़ैल बिन अय्यास रहमतुल्लाह अलैह वक्त जो कामिल वली थी गुजरियो पर विलायत किथा मिले तवज्जो है ना जड़ा उनके विलायत मिली है अगर विलायत वारे जमाने का पुठते दिसंदो सोनो फुज़ैल बिन अय्यास वडो कामिल वली पर अगर विलायत मिलण खां पुठते दिसंदो सनन जो नालो वडन वडन धाड़ेलन में शुमार थी अब अच्छा वडो मन डाकू पंजे दौर पर एक डी हवा रब जिथे तकदीर बदलाए और रब्बा 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 मरण घड़ी का 5 मिनट पहला मगर सच्चे दिल से तौबा की ना वो माफी देने वालो आ तो दुनिया में केर भले सड़े तो सड़े वो खुदा वा अरे फुज़ैल बिन अय्यास पेरा डाकू रंग लगणो रिवायत वडी है एडे हलंदा से तिवालत में हल्या वेंदा से पर सोने के एक दफा न मेहरबानी थी रब का सच्चे दिल से माफी गुरी रब फरमाए फुज़ैल बिन अय्यास तुझी तौबा त कबूल क्यों पर यार ताल बुध विलायत खोलिया अब आई हर वली के अगर तमा खोली दो भला सैयद ताइफ सुनो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह वलियन जो अगवाना पर अगर विलायत मिलण का पहला वारो जमानो पढ़ंदो वडे मा वडो पहलवान हो इनन जा मंगाल कई तौबा सा विलायत मिली वनी के के ज़ुहद तकवा सा पर बाप पीरन जे पीर सा त लेखाई को सुभान अल्लाह ओ मादर जात वलिया ये ना को विलायत मिली दस ना अमड़ जे पेट में हो तब वली तदा चवंदा हम जे पीर जड़ो जो पीर ना मुझे पीर जड़ो जो पीर ना मुझे पीर जड़ो जो पीर ना दरा खोड़ मगर दस्तगीर
जो अमड़ जी पेट मां अचे रब जी पाक ज़ात जो कसम रोज़ होता रखियो जो सनन जी अबा विलादत तवारी के पढ़ो यार माहिती वजन तो वरण चाया सोनो रमजान मुबारक में आयो पेरी रमजान अमड़ जे पेट मां जो ना आयो अबा वो अमड़ बुदा अमड़ अबा अमड़ बे अमड़ ना जो भली जायूं मावरों सदियों साले हने यार मैशर जे मैदान में तलीदा जबल अरे जान के मिलंदा सुनो पीरन जो पीर दादलो दस्तगीर जी जो दुनिया में आयो बा रमजान मुबारक जे महीने में पेरी रमजान मुबारक सनन जी विलादत सोने अमड़ जे पेट मां जो न जी न बाहर आयो अबा पीरन जे पीर जो वडो शान वडो मकाम सुनो पीरन जो पीर जो न जाओ सनन जे जमाने में जेके भी औरत हमल साऊं सबनी छोकरा पे सुभान अल्लाह जिए महबूब जो मकाम नबीयन में जो महबूब आयो न खुदा महबूब जे मिलाद जी खुशी में महबूब जे सदके सबनी के पुट ही सुभान अल्लाह बाबा पीरन जो पीर वलियन में ये जो न अमर जे पेट में आयो अबा मारा तमाम भी सब वजरा बैठा हो जदे बार इन दुनिया में जमंदो तो हर का दाई हुजे डॉक्टर हुजे बीका हुजे हर को चाहंदो जल्दी जल्दी अमर से सीने सा लायो अगर इब्तदा में बार खीर वठो तो वठंदो रहंदो वरना अगर थोरो फिरो अमर जो खीर न वठंदो मेरा सोनो पीरन जो पीर दादलो दस्तगीर मुहीउद्दीन मीर मुझो मुर्शिद सोनो अब्दुल कादिर सुभान अल्लाह न दुनिया जे अंदर आयो अमड़ छाती साना छो सोने अब्दुल कादिर जीलानी नंढड़े हसन सा मुंह सफरे कयो पर नंढड़े हथन सा अमड़ के इशारो कंदो चई अमड़ तोखे खबर ला मां अब्दुल कादिर हां अब अच्छा अब्दुल कादिर ओ कादिर हे अब्दुल कादिर अमा तो के खबर है मां अब्दुल कादिर हवा उन जबान सा खुदा विलायत में अता कंदो आ पर समझ वाली गाला जे के समझ में अचे गोया अमड़ के चवंदो अमड़ तो के खबर ला न मां अब्दुल कादिर हां जदा मां तुझे बदन में आयो उस महबूब तो के ख्वाब में बिशारत दी सुभान अल्लाह अल्लाह दी सुने पीरन जे पीर जे मर्दी फरमाए ख्वाब में मदीने वाला सैया मुखे फरमायो मां तुझे बदन में तुझो बचड़ो अचे तो मां जो बचड़ो सुभान अल्लाह अमड़ जे पेट मां पेरी जे के करामत चेजे पीरन जो पीर रोजो अब तवज्जो है सुभान अल्लाह तमाम दादू वारा समझी वियो तने सुभान अल्लाह न चए सुभान अल्लाह तबा सदायूं पीरन जो पीर जो मुरीद था वो अमड़ जे पेट मां रोजो रखी आयो असा हेडा दागा थी व्यासी तब रोजा न था वाया अब थोरो जमीर असा के मलामत कंदो आ तबा मुरीद उन जा सदरायो अबा भारत का शरीयत लाजिम है ईसाई वाला बैठन भारत केड़ो भारत कलम ही ना जैसे मुल्क के जमाने दे अचे उन जो रोज़े सा चावने उन जो नमाज सा चावने रबा पीरन जे पीर फरमा अगर मुजा मुरीद सदरायो ता रोजो रखणो पवंदो नमाज पढ़ी पवंदी नमाज पढ़ी पवंदी अबार रगो हिकड़ो केसट जो पासो तो न बुधंदा क्यों न अब आई आया ना रगो हिकड़ो पासो न बुधबो हे उन दौर में होया उन तो तवज्जो है ना सुनो पीरन जो पीर दातुल दस्तगीर मशहूर आ बा वो चोर कुतुब बने हो मशहूर आ भले मां भलो कोट पाइंदो तवज्जो है भले मां भलो कपड़ो ओ जना कोट जो कपड़ो जो मुरीद वठण वियो
सुने पीरन जे पीर के चबा तवज्जो हेडा सुने पीरन जे पीर के फरमाए सोना कपड़ो बाजार में ॾाढो भलो आयो केर वठी न तो सके एडो महंगो आहे एडो महंगो आहे एडो महंगो आहे पण फरमायो बा खुदा इंसान के अशरफुल मखलूकात बनायो सुभान अल्लाह केतरी कीमत है सोना एडी कीमत है जो बादशाह जो वक्त जो है वो न तो वठी सके सुभान अल्लाह फरमायो बा बादशाह न तो वठी सके खुदा असा के बादशाह बनायो कीमत ॾिनो मां बयान ॿियो कुझु करण थो चाहियां पर तवज्जो हेॾा कयो कीमत ॾिनो हो जॾहिं न दुकानदार वटि पहुतो जी ओ इहो कपिड़ो ॾे जेको भले मां भलो आंदो अथई वा केरु थो वठे तवज्जो हेॾा केरु थो वठे ही बादशाह न वठी सघे जेको असांजे मुल्क जो बादशाह न वठी सघियो हिन जी कीमत एॾी वॾी आहे मां नथो वठी सघां केरु थो वठे जी गौसे आज़म थो वठे अब केर तो वठे गौसुल आज़म सुभान अल्लाह की भाई बादशाह न तो वठी सके जी बा असा जे निकल सोचा चलन के मौलवी के का गाड़ी दिसवा चलन के पीर के गाड़ी दिस ओ ब्याह दाले में 10 प्रोटोकॉल में एडी गाड़ी हुंदन गार्ड उन जा चढ़या वतंदा उन ते एतराज न कंदा बाकी साईं जो नगर पीर अली मोहम्मद जान चले चंदा हल मार घणा मुल्ले जो गाड़ी से छावने अब यो शुरू का है दुकानदार जो सब पीर जो ने कपड़े से छावने बादशाह न तोड़ी सके हिन पैसो करा दो अब मुरीद जिन मोसा बस न कर मुके बने पीर पैसो दिनो ए वस तो के पंजो पैसो खपे तो दुकानदार तो विकड़ी दे केर वठे तुजो इन छावने सुभान जो ठीक है मैं कपड़ो जा तो कपड़ो नहीं बा वो जी जो न साईं वट खणी आयो अब तवज्जो हेडा वली हिन के ते तवज्जो हेडा हुन जो मां पंहिंजे साईं खे ॿुधाईंदो साईं तव्हांजी मुखालिफ़त पियो करे ज़ाल जब करां थी पैसो पर अब तवज्जो हेडा अञा दिल में चवंदो जो केॾी महिल चवां कपड़ो ॾेई शाम जो साईं अचो मस्जिद उन महिल चवां साईं ए दुकानदार तव्हांजी मुखालिफ़त पियो करे पर जीअं जो न साम्हूं आयो दरवाज़े खां मतिलबु जीअं दरवाज़े खां जो न आयो पे साईं फरमाए सो असांजा मुरीद मां अब्दुल कादिर उहो पाईंदो आहियां जेको मूंखे रब पाराईंदो आहे सुभान अल्लाह अञा हुन चयो न आहे जी मां अब्दुल कादिर उहो खाईंदो आहियां जेको रब खाराईंदो आहे उहो पाईंदो आहे जेको रब पाराईंदो आहे उन ते हलंदो आहे जेका रब सवारी ॾींदो आहे वरना मां अब्दुल कादिर उहे बि ॾिहाड़ा ॾिठा आहिनि अब तवज्जो है ना तारीख गवाह है अब मौलवी पीरन ते एतराज करण वारा जालिमो इहो तो ॾिसो इन तकलीफ़ूं कहिड़ियूं खयूं इन मक़ाम ते कर पाता अल्लाह सोने पीरन जो पीर जो इहो मक़ाम पर पाण पे फरमाया बा मां उहे ॾिहाड़ा पे ॾिठा जो टिन ॾींहंनि जे लाइ खाइण जे लाइ का शइ न हुजे पाइण जे लाइ का शइ न हुजे अल्लाह बस सीरत पढ़ी त ॾिसो हाणे साईं सां ॻाल्हियूं कयूं जवाब वाकई करामात बे हक़ सभु कुझु आहे पर बस सीरत पढ़ी त ॾिसो न सुनो पीरन जो पीर दादू जो हुसूल इल्म जे लाइ वियो न 80 दिरहम 80 दीनार 80 अशरफ अमड़ जो सोना वञे तो अब किस्सो तवील आहे वयो पाण हो न त अमड़ मोकिल वयो पाण हो जे मां हुसूल इल्म जे लाइ अमड़ जो ठीक आहे वञे तो वञे 80 अशरफियूं जी समाए वठ पुट हे वठ हे तो खे मां ॾियां परदेश ते तो वञे पर उन 80 मां 40 कढे अब पीर इन के 40 कढे चीज अम्मा मुंहिंजो ॿियो भाउ आहे अब न चई सुभान अल्लाह भाउ साईं जे वाले साहब जी कुनियत अबू साले ये तो सुनो अब्दुल कादिर साले केरा बस साईं पीरन जे पीर जो ॿियो भाउ जो नालो अब्दुल्ला हो साले कुनियत
साईं वाले साहब जी इन जी निस्बत से अबू साले कुनियत सी पण फरमाया मां ये अब्दुल्ला आहे ना इन जे लाइ 40 रख न मोला 40 खोल सुभान अल्लाह भाई तदाई ज़मानो जेके डाकू वगैरह मिले ठीक है सब कुछ थी वियो ये डोकड़ जेके खत्म थी विया पीरन जो पीर सो फरमाए एक साल एड़ो आयो तवज्जो हेडा केसर जा पासा होना यार सिर्फ हेडा न वञो पोइ ते बि ॾिसंदा कयो पर फरमाए कुछ ॾींहं एड़ा आया अब मां हाणे गाड़ी में किताब मौजूद है सीरत गौसे आज़म मां पढ़ियो पे रब जी पाक साहब मुंजा लिंगे मस्जिद लिंग रखन विया अरे फरमा काश कदा बयाबान जंगलन में निकरी वञा सुनो अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए कदा बयाबान जंगलन में निकरी वञा खाइण जे लाइ खाधो वगैरह न होजे शिद्दत भुख जी वजह से जेको भलो ए बंजन में गाह होंदा इहो मथा पटे पाण ते फरमाए अल्लाह अब तुंजी नजर एकड़े पासे छो बचल खाधो किताब में रुपया बचल खाधो जे ओ जो कोन माने समय उसका ते पियो नो खाई तो जिक्री पण बफरम के एतरी शिद्दत जी भूख लगी एतरी शिद्दत जी भूख लगी मां किथे भी उसके घर वाले बाहर वो बचल खाधो मां किए चवा उन जे ला उन पान लिखो यार वो खाधो जरा बाहर पण फरमाए अगर मां 5-6 मिनट न खावा हा न 5-6 मिनट अगर न खावा हा मां समझा पियो इन दुनिया में हलियो वञा हा शिद्दत 3 ॾींहंनि जी भूख हुई पर फरमाए वो मां खाधो खड़ी करे जॾहिं कुंड में वेही करे खाइण शुरू पियो कया रब जी पाक ज़ात जो कसम अरे अब्दुल कादिर ये न पड़बो जे कुंड में वेही करे अञा निवालो मुंह तई आंदो पे नौजवान सामू सुभान अल्लाह बचल खाधो खाइण जी कोशिश करदा 15 मिनट खाओ जान हली वने सामू हिकड़ो नौजवान आयो सुभान अल्लाह बगदाद शहर उन वट भुगल गोश्त तवज्जो है भुगल गोश्त आला में आला मानी सामू खाए पियो पण फरमायो डिठो मां सही मां जो दुनिया वाले खाना घुरंदस सुभान अल्लाह अरे तकवा परहेजगारी इन खे चइबो खुदा का सिवा के खाना घुरंदस पर वे फरमाए सांस जो भगल को सामू खाए मां हे मानी तो खावा पर नौजवान जो न मुखे डिठो मां न घुरियो मां न चयो मां थोरो दे साथ हो वने भले हलियो वने न घुरंदस न खा जिए जो न माखे ॾिठई मुखे सलाह कयो सोना खाईंदे सुभान अल्लाह अब तवज्जो है पाण पर फरमाए बेन जो कीअं खाऊं अने नौजवान जो न जिए चयो मां चवां मोहब्बत मां सलाह करे सो सुनो अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए जिए जो न मां वेझो थियस अने खाधो अब तवज्जो है वली पंजो खाईंदा न बात जो न खाईंदा 5 रुपया दई करे पोरी दुनिया में ढंडोरो कंदो थींदी मान ना सुन अब्दुल कादिर जी ने फरमाया बेजो ऐसे ना खयो कोने तवज्जो है ना खयो कोने अन्या मुके सलाह की मा वेजो ऐसे ना ओन जो सोना एकड़ो सोने अब्दुल्ला सौमई जो नवासो अब न चई सुभान अल्लाह नालो तस अब्दुल कादिर अब नालो ओ सुना वक्त जे कामिल वली जी न्याणी जो पुत्रा नालो तस अब्दुल कादिर उनके सुञाणींदो अब न चई सुभान अल्लाह बैठो सुनो पाणा
पुछे उन खां तो अब्दुल कादिर के सुनानी दो आ डिठो थई भला हिते अबा तुझो उन में केड़ो कमा तुझो उन में अब्दुल कादिर में केड़ो कमा जी सुन गाल बस मां झीलान जे शहर जो आ उता खा अचण वारो आ जदा मां झीलान शहर खा बगदाद पे आयस सोने अब्दुल कादिर जी अमरा सुभान अल्लाह मां के 8 दीनार ॾिना मुखे जिंदो सोना बगदाद थोने बगदाद में शहर सोने सोना मुझो उते हिकड़ो पुटरा रसूल इल्म जे लाए वयो नालो तस अब्दुल कादिर हे उनके अमानतन दिजा अब तवज्जो है ना अमानतन दिजा सुने फरमाइश पो जिजो मां पने कमकार सा आयो सो कम थी वियो ट्रियों ॾींहं गोल्यांस तो लभे को सुभान अल्लाह ट्रियों ॾींहं गोल्यांस तो लभे कोन तो मोड़ जेके मुंजा पैसा सब खपिया लोकड़ खपिया टिन ॾींहंनि जी बुख ते हुस बी का शे कोन हुई वे 8 दिरहम 8 दीनार 8 अशरफियो मुझे खीसे में पयूं अमानत अब्दुल कादिर जी सुभान अल्लाह अमानत अब्दुल कादिर जी पर का शे न हुई बुख पियो मना उन मां 2-3 टका खणी हे वतो तम हे वतो तम जेको तू बाणी काईंदे मां ब काईंदुस सुभान अल्लाह इयो वतो थम सुने अब्दुल कादिर जीलानी मथे जी मौला शुक्र रा पंजो खराई सुभान अल्लाह आलमन जो न खराई वर नाला केतरा मेणा पंजो खराई खावा पंजो जो ओ सोना हणे तू बिखा मां बिखावा सो अब्दुल कादिर मिली वियो सुभान अल्लाह अब आपो जे के मिलियो आना ईद उन जी थिया हक उते भी उन जी ही बाकी जेको अज जिक्र में बैठो आ न उन जी भी ईद सुभान अल्लाह चौदा यारी बारी जन्नत जी कया रिस्क में बरकत तिन खे भैया अब आप पवंदी आया न बेशक खुदा जो घर तव जुमे जी रात कूड़ न जो अल्लाह अब पे थी अब तो जो है रिस्क में बरकत पे थी तलह त कयूं था सुभान अल्लाह अब हावे मिलाद में बरकत पे थी तलह त कयूं था रब असा का वधी के सियाणो आए अब आया नहीं इंसान का वधी इन नुकसान का नावे दुकानदार बैठा है जा के विषय में थोड़ो अगर नफो नुकसान दिसंदा हो तो ना बस इन जो ऑर्डर न दी जाए इन में असा के नुकसान अब आप 2 रुपयन दे साजन वाला यारी ते लाख रुपया दा खर्च सुभान अल्लाह तेरा चवंदा यारी बारी जन सोजे कया रिस्क में बरकत न के भैया अरे फरहा फजूरा हिला होना वाह हाजी अरे हाजी हाजी हो सुभान अल्लाह हाजी सिर्फ नाम का लो हाजी वक्त जो कामिल वली हो अबा वली जी तारीफ सुभान अल्लाह असा जो यो अकीदो आ कदर बुलांदा बुलबुल जाने अबा सैयद जो कदर चाहे आलिम का पूछा सुभान अल्लाह कदर बुलांदा बुलबुल जाने साफ दिमागा वाली अरे कदर बुलांदा
नबीदा जानन वाले मन सुते शहर मदीने सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदी चला चवंदा यारी बारी जन सुजी कया रिस्क में बरकत न थे भैया अरे परहा पे जूड़ा हेला दे हुड़ा परहा पे जूड़ा हेला दे हुड़ा आई देखिला सुन अमीर तालिबा नाम जो उनके मुर्शिद सुभान अल्लाह अरे वली के दरवाजे से तालिब थी दो कर वली जे दरवाजे ते मंगतो थी विंदो कर वली जे दरवाजे ते वली थी विंदे वली जे दरवाजे ते बादशाह थी विंदे वली जे दरवाजे ते अनाव तकब्बुर करे पंजी वजारत ॾेखारे विंदे न इहा रहंदई अल्लाह न दूर आले बाकी जेको तालिब थी वियो न चोर मां वली बणजी तालिब हुजे हुजे जो चोरन मां अबदाल बनाई नेकन में बदकार गणाई तो अबाओ पीरन जो पीरा अगर मूं जड़े बदकार जो नालो नेकन जी लिस्ट में लिखराए छड़े सुभान अल्लाह तो दादू वारो न के छा कंदो अल्लाह अबा कंदो कुछ सुभान अल्लाह पीरन जो पीरा मुहीउद्दीन मीरा चोरन मां अबदाल बनाई लेकिन में बदकारा गणाई अरे ही बशाना अकुल हैराना ही बशाना अकुल हैराना अचानक चोर वजन से वसीर तालिबा माम जो मुर्शिद जो है ना है गाल करे साईं दुआ तो करे तालिब तालिब थियन जरूरी आ बाकी जरड़ी बरकत की अल्लाह तौबा अब तो जो है ना ये जरड़ी बरकत की तालिब कलंदर जेड़ा तालिब तासी वजन कलंदर जेड़ा तालिब थी था वजन सुल्तान पाऊ जेड़ा मंता थी था वजन अब थी था वजन नहीं ओ पाण था ऐलान कन ये ना है जो लिखी करे चवन ना अलग ऐलान अब हायो ना अरे लिखण जो रवाज डालो थी पियो अगर के मजबूरी त करे वणो वडियो ने के तो लिखी लिखी था वणन अब यो कम नहीं दो तवज्जो है ना बाकी जी अलल ऐलान क्यों सुल्तान महाने अर्ज करे त शहर बगदाद दे टुकड़े मंग अरे टुकड़ा जे गुरा सुल्तान बड़ो जो शहर बगदाद दे टुकड़े मंग सो कर सा मीरा मीरा बाकी मां अर्ज करे सगर थोड़ी बरकत कई या चई तो कदम मुंजी गर्दन जे वधा ना आए तो बोपो हाजी सबक दई वियो सही हाजी बुधायो हाजी बुधायो आनंद जे ला हाजी जो दुश्मन जे के तो जानिए जा अब्दुल कादिर
सुभान अल्लाह। हो कादिर हे अब्दुल कादिर वो दुश्मन जेके पहचानिया जा अब्दुल कादिर सीनानिया जा अरे फिरदान बेचा अरे खोलो कहते दुनिया दे दे फिरदे अल्लाह। बाकी अगर तालिब सी आए ना सब कुछ तालिब है अल्लाह के तुम गल बदन टाइम छीवा सब कुछ तालिब है बाकी दुश्मन देखे पहचानिया जा अब्दुल कादिर सीनानिया जा अरे फिरदान बेचा खेन बेचा फिरदान बेचा खेन बेचा अरे जियरे पाटो सेवर जंजीरा तालिब नाम जो मुर्शिद सुआ दुनिया का रबर तंदस्तगीरा तालिब नाम जो मुर्शिद तालिब छणो पवंदी मंग तो छणो पवंदी वो कलंदर थी टाइम काफी कलंदर की अब अध तो मखदूम साहब जा जमायती इंशाअल्लाह कलंदर किए सुभाणे जुमो कलंदर किए इंशाअल्लाह सोने मखदूम साहब पे खबर पहुंची दुआ अल्लाह सुभाने व तआला दी बारगाह